पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में मेलबर्न में ॿी टेस्ट मैच जारी आहे, जंहिंमें मेज़बान टीम पहिरें ॾींहं जी पुॼाणी ते 3 विकेटुनि जे नुक़सान ते 187 रन्स ठाहे वरितियूं आहिनि। हिन मैच जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हीउ पाकिस्तान में सरकारी टीवी जे स्पोर्ट्स चैनल PTV स्पोर्ट्स ते सीधी रीति नशर न कई पई वञे ऐं इन जो सबबु क्रिकेट न पर उहे सरोगेट कंपनियूं आहिनि जिन जा लोगो ऑस्ट्रेलवी ब्रॉडकास्टर जी फीड जो हिसो आहिनि। पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में जारी सीरीज़ में पहिरियों भेरो वर्चुअल सरोगेट इश्तिहारनि जो तजुर्बो कयो वियो, जंहिंमें इश्तिहारनि खे ग्राउंड ते पेंट करण जे बदिरां उन्हनि खे हथरादू तौर ते नशरियात में एडजस्ट करे ॾेखारियो वञे थो। पाकिस्तानी हुकूमत खे इन्हनि इश्तिहारनि मां मसइलो आहे जिन खे अहिड़ियुनि वेबसाइट्स जी मशहूरी लाइ इस्तेमालु कयो पियो वञे जिन ते जुआ जो शक जे सबबु पाकिस्तान में पाबंदी आहे। रुगो टेस्ट मैच जो पहिरें ॾींहं जी रांदि ई पाकिस्तान में नशर न कई वई, पर ॾींहं जी शुरूआति खां अॻु ऐं पुॼाणी बाद तज्ज़ियाती शो बि न ॾेखारियो वियो। पाकिस्तान टेलीविज़न इन सिलसिले में हिकु पधिराई बि जारी कई, जंहिंमें PTV स्पोर्ट्स जो मेलबर्न टेस्ट नशर न करण जे सबब खे बयानु कयो वियो। पधिराईअ में लिखियलु आहे त जीअं त पाकिस्तान में सरोगेट कंपनियुनि ख़िलाफ़ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी आहे, इन लाइ ही इंतिहाई क़दम खयो वियो। पाकिस्तान टेलीविज़न मैच खां अॻु पेरेंट ब्रॉडकास्टर सां ॻाल्हि ॿोल ज़रिए इन मामले खे हल करण जी कोशिशि कई हुई ऐं अहिड़ी फील्ड जो मुतालबो कयो हो जंहिंमें सरोगेट एडवर्टाइज़िंग जी ब्रॉड प्लेसमेंट न हुजे, पर ईअं न थी सघियो हो।